नंढड़े सर ते अची असांजो अंगण उजारो कयो आहे। तव्हांजा लख थोरा, वॾियूं महिरबानियूं, वॾा कुर्ब। हक़ मौजूद रजब के घर में जो माहौल मिलो है सजो रागी घरानो है हिनन जो जो ॾाढो उस्ताद मुराद फ़कीर वो पंहिंजे दौर जो मशहूर लोक फनकार हो जै माई भागी सां गॾु ॻायो ऐं ॿियनि फनकारनि सां गॾु ॻायो। हिन जो पीउ उस्ताद अलाबत आयो वाहिद फनकार हो जंहिंजे बारे में मूंखे रिपोर्ट मिली आहे त साईं तमामु घणा ठीका ॼाणींदो कई है। उनमें ये प्रोग्राम उन जे मान में रखी न सिर्फ उन प्रोग्राम के शानायतो बनायो है बल्कि एकड़ो डढ ऐं हौसलो रजब फ़कीर जे चाहींदड़नि ऐं ॿुधंदड़नि लाइ बि आहे त रजब फ़कीर जे लाइ जेके ॻाल्हियूं, जेके कथाऊं, जेके र्यूमर्स हलिया पिए उहे उन्हनि खे मुकमल रद्द कंदे ही प्रोग्राम ऐं हिन प्रोग्राम सजाईंदड़ माण्हू ऐं स्टेज ते वेठल रजब फ़कीर इहो ॿुधाए थो त जेके ॻाल्हियूं हुयूं उहे कूड़ियूं हुयूं। शाह जो डीपले वासिन जो बा मोहम्मद अली मुरीदानी जो तमामु घणो थोराइतो आहियां जिन जी आजाणियूं रखो ऐं ॿियनि जेतिरा बि हिते पिंडाल में दोस्त मौजूद आहिनि। रजब फ़कीर जे मान में रचायल ही सुरी सांझ जो जो वक्त मुक़रर थियो है जिन दोस्तन ही ये मेड़ा को कोठायो है इन प्रोग्राम जी जेका नोयत है वह बियन मलाहिजंदड़ शामन या तकरीबन खां कुछ मुख्तलिफ है। जेके मानू मतलब हिते जेके मानू आया आहिनि रजब जे हिन राग सां मोहबत करण जे लाइ उन्हनि वटि जेका हिस पैदा थी है उन्हनि वटि जेको सुर जो हुसन जी जेका आशिकी पैदा थी है उन जे पोयां वॾी जदोजहद है, उन जे पोयां हिकिड़ो तारीख़ी शयूं बि आहिनि। अब खुशकिस्मती आहे जो भिटाई सरकार जो जेको बहितरीन रागी जो एवॉर्ड आहे उहो बि हिन साल उस्ताद रजब फ़कीर जे हिसे में आयो आहे। उन ते बि उस्ताद रजब फ़कीर उन जे चाहींदड़नि खे मुबारक पस्ती वारे उन जेको हुजूम मां दौर मां रजब फ़कीर हिकिड़ी वॾी महिनत करे ईअं सीनू ताणे अॻिते निकिरी अॼु सिंध जो वॾो रागिन में उनजो शुमार थिए थो त इहो उस्ताद रजब फ़कीर जी महिनत आहे, उनजी फ़न सां इश्क आहे जंहिं रजब फ़कीर खे अॼु हिन मक़ाम ते पहुचायो आहे जो सॼी सिंध उन सां मोहबत करे थी। ऐं हूअं बि थर मूंखे महबूब जे भाकरनि जेतिरो आसीस ॾींदो आहे ऐं उनजो सबबु रजब फ़कीर इम्तियाज़ ऐं जामन जहिड़ा दोस्त आहिनि। सिंध छा थी ॿुधणु चाहे, सिंध जो मिज़ाज शाइरी ऐं मौसीक़ी बुनियादी तौर ते कैफ़ियतूं तब्दील कंदड़ आहिनि। माण्हुनि जे मिज़ाजनि ते माना ॻाइणे में इहो कमाल हूंदो आहे त खिलंदड़ खे रुआड़े सघे थो ऐं रोंदड़ खे खिलाए सघे थो। कैफ़ियतुनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि ऐं जदोजहद कंदड़ माण्हुनि जे मिज़ाजनि ते असरअंदाज़ थींदा आहिनि। त रजब इहे न आहे त फ़क़ति फ़नकार आहे पर रागदारीअ खे ॼाणींदड़, राग जे रूह खां वाक़िफ़, सिंधी मौसीक़ी क्लासिकल नीम क्लासिकल तोड़े लोक मौसीक़ी छो थर सॼो रिच आहे। ऐं अॼु बि तव्हां वटि रजब फ़कीर जो आवाज़ आहे जेको दुनिया जे बरक़ी लहरुनि जे ज़रिए अॼु पूरी दुनिया जे अंदरि कैनेडा खां वठी करे ऑस्ट्रेलिया, हिंदुस्तान खां वठी यूरोप ताईं इहो आवाज़ ई आहे तव्हांजे सिंध धरतीअ जो जेको दुनिया में जेको आहे टिड़ी पखड़ी रहियो आहे, तव्हांजो तारीफ़ पियो ठाहे। जो ही क़ौम परस्त अॻुवान वॾा वॾा मौक़िफ़ ॻाल्हायो आहिनि, टाइम कोन वठंदुसि ऐं सभिनी जो थोराइतो आहियां जंहिं असांखे मान ॾिनो। वॾी महिरबानी। छाजे करे त 3 महीना फ़कीर सां जंहिं कश्मकश में रहियासीं उन जे लाइ चैन दिलनि जी ज़रूरत हुई पर मूं वटि हिकिड़ी हुई। फनकार हूँ और आपको पता है कि फनकार मेरा ख्याल है ज़्यादा तकरीरें नहीं करते। ये मुझे बहुत बड़ा एक्सपेरिमेंट है। पस्त हौसले वाले तेरा साथ क्या देंगे, जिंदगी इधर आजा हम तुझे गुजारेंगे। ऐं सॼी सिंध जो तव्हां सभिनी जो ऐं ख़ासि करे मोहम्मद अली
मुरीदानी मुंहिंजो वॾो भाउ आहे ऐं डिप्ले जो बाशूर आम अदा इम्तियाज़ हराणी जामन मिसराणी ये लख लहन जन एॾो वॾो प्रोग्राम कयो हालांकि हिननि मूंखे इहो न ॿुधायो त को असां एॾी लेवल जो को प्रोग्राम था कयूं छो त तव्हांखे ख़बर आहे हींअर रोज़ी जा ॾियारा पिया हलनि हर को पंहिंजे कम में आहे पर जॾहिं कल्ह मूंखे ख़बर पई आहे त हिननि एॾो वॾो को प्रोग्राम अरेंज कयो आहे जॾहिं मूं ॾिठो जोगी ब्या घणा होला साईं ब्या घणा होला आयलड़ी मुझो बेलरड़ी मुझो लिखियो लाहो तन सां जोगी ब्या घणा अलमद धनमद उनके बाद में प्रेम मद विद्या मद और जब आया राग मद तो सब मद रद जरूरत ये दिल का मुझे दिल के